कीअं कमकार हली रहियो आहे, किथे मसरूफ़ियत हली रही आहे? जी महविश असांजे डिस्ट्रिक्ट में पॉलिटिक्स खां अलावा ऐं जीअं त तव्हांखे मुंहिंजे इंट्रोडक्शन में ख़बर पई हूंदी त आउं पॉलिटिक्स सां वाबस्ता आहियां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलोंग कयां थी ऐं उन में आउं तक़रीबन जेके बि असांजे एरिया जा माण्हू आहिनि उन हवाले सां अलाए केतिरी लेडीज़ आहिनि जेके डेली जी बुनियाद ते उन्हनि जा कोई बि अगरि मैटर थींदा आहिनि ख़ासि करे पुलिस जे हवाले सां उनखे कोई माना तशदुद घर में कयो वियो हूंदो आहे या कोई नंढी उमिरि जे मैरिज जा सिस्टम हूंदा आहिनि हे हो त तक़रीबन अलाए केतिरियूं लेडीज़ आहिनि ऐं आसपास जा माण्हू आहिनि जेके मूं वटि ईंदा आहिनि एज़ ए पॉलिटिशियन त असांजे इहे जेके मसइला आहिनि उहे सॉल्व कराए ॾियो त ऐं उन खां अलावा पंहिंजी फाउंडेशन आहे उन हवाले सां बि ऐं जेको आहे मुंहिंजो हिकिड़ो अज़म आहे ऐं हिकिड़ो मंशूर आहे त आउं हमेशह जेको आहे जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं इंसानियत जी ख़िदमत कंदसि। वाह वाह, ज़बरदस्त उन ज़बरदस्त। हवाले सां कालम वग़ैरह टाइम अगरि थोरो टाइम बची वेंदो आहे त कालम लिखंदी आहियां मुख़्तलिफ़ टॉपिक्स जेके दुनिया में ज़माने में हलनि था पिया वाक़ियात जेके असां सभिनी जे साम्हूं आहिनि जी ऐं पोइट्री त बचपन खां आउं कंदी आहियां जी। बिल्कुलु, ऐं तव्हांजी पोइट्री इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। अच्छा, मूंखे लॻे थो तव्हांखे जॾहिं तव्हां कॉलमिस्ट आहियो या तव्हां शाइर आहियो या तव्हां मुआशिरे जी अकासी करे रहिया आहियो, हीउ हिकु ॾाढो डिफ़िकल्ट अमल बि आहे ऐं रिस्पॉन्सिबिलिटी वारो बि अमल आहे त उहा अकासी जेका सभई माण्हू शायदि कूड़ जी शक्ल में करे रहिया आहिनि, सची अकासी करणु हिकु वाक़ई हिकु वॾो कमु आहे जेको तव्हां जहिड़ा राइटर्स जेके आहिनि उहे माशाल्लाह सां करे रहिया आहिनि ऐं इहो ज़रूरी बि आहे। मूंखे लॻे थो हिन मुआशिरे में हाणे उहो टाइम न आहे त तव्हां कूड़ ॻाल्हाए तव्हां सम्झो त असां लिकाए छॾियो आहे। सच हाणे मूंखे ईअं लॻंदो आहे, माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त शायदि कूड़ साबित करणु ॾाढो आसानु आहे, पर मूंखे लॻे थो सच हाणे साबित करणु ॾाढो आसानु आहे बिकॉज़ असां वटि एक्सेसिबिलिटी जेका आहे उहा इलाही वधी वई आहे। सनम साहिबा, उहो टाइम मां ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में बि दोहिराइणु चाहींदमि। आई एम श्योर त काफ़िनि सारियुनि जॻहियुनि ते तव्हां खां पुछियो बि वियो हूंदो, तव्हां हुनजा जवाब बि खोड़ सारा ॾिना हूंदा, पर मां हिकु औरत बहसे औरत थियण जे नाते मां हिकु औरत खां इहो सुवालु पुछणु चाहियां थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां एतिरी मोहबत जो पंहिंजी पर्सनल ज़िंदगी उनखे कॉम्प्रोमाइज़ कयो वियो, उहो टाइम थोरो सो मां इहो ॼाणणु चाहियां थी कि हिकु वोट जे चवंदा आहिनि न त असां ॿुधियो हो त हिकु वोट जेको आहे उहो केतिरो इम्पोर्टेंट हूंदो आहे, तव्हां साबित कयो आहे उनखे जे केतिरा समंदर बनता आहे, हिकु वोट बि वॾी अहमियत रखे थो पियो। सही सही, छा वाक़ियो हो इहो मां ज़रूरु ॼाणणु चाहियां थी मां इहो। जी बिल्कुलु, पॉलिटिक्स सां मुंहिंजे बचपन जो माना हिकिड़ो कनेक्शन आहे, हिकु जंहिं सम्झो त असांजे ब्लड में माना पॉलिटिक्स आहे। मुंहिंजे वालिद साहब मोहम्मद सलेमान वाजपेयी जेको तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में आमरीअ जे तौर में ज़िया जे तौर में बि उनखे सिटी कॉलेज हैदराबाद में प्रिंसिपल हुयो जी। उन खां बाद बि उनखे इन ई हवाले सां पॉलिटिकल जेके इशू थींदा आहिनि, मसइला थींदा आहिनि, उहो हिकिड़ो सरगर्म कारकुन हुयो। उन हवाले सां उतां उनखे जॉब मां थोरो जॾहिं ज़िया जो दौरु आयो त ज़ाहिरा पीपला जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था उन्हनि जे लाइ त तकलीफ़ूं ऐं प्रॉब्लम्स आया। उन खां बाद बि पोइ वरी मुंहिंजे वालिद साहिबु रानीपुर शुगर मिल में कमु कंदो हुयो। सही सही, उते रानीपुर शुगर मिल जो मालिक जेको हुयो हुनखे ऑफर कई त तक़रीबन ही 80 जी 82 जी ॻाल्हि आहे, इलाही 85 इलाही माना परे जी ॻाल्हि आहे। त उनखे एतिरो माना अमाउंट ऑफर कयो जे हिन दौर में माना उहो वॾी हिकिड़ी थींदो अमाउंट। बहरहाल हुन चयो त तव्हां सिर्फ़ु हुनजो नारो हणो ज़ियालक जो। बहरहाल मुंहिंजे वालिद साहब हुनखे मना करे छॾियो। उन खां बाद में मुंहिंजो ब्रदर नसीरुद्दीन राजपर जेको पार्टी जे लाइ माना हिकिड़ो जानिसार चइजे, उन ॾाढियूं कुर्बानियूं ॾिनियूं पार्टी जे लाइ। उहो एतिरो माना सरगर्म कारकुन हुयो ऐं एतिरी पार्टी सां मोहबत हुअसि, लॻाव हुअसि। भुट्टे साहब जे दौर खां माना मुंहिंजा वॾा जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाबस्तगी अथनि ऐं उन एतिरियूं सारियूं कुर्बानियूं ॾिनियूं जो MRD जी तहरीक जॾहिं हली, जॾहिं हिकु मार्शल जो दौरु हुयो, आमरीअत जो दौरु हुयो, उन दौर में मुंहिंजे ब्रदर नसीरुद्दीन राजपर जेल काटिया। उनखे एतिरो तशदुद कयो वियो, कोड़ा हया विया। जॾहिं असांखे हू तक़रीबन 8-9 महीननि खां पोइ मिलियो त हू न खाइण जहिड़ो हुयो,
न पीअण जहिड़ो, ऐं उनजी कंडीशन अहिड़ी हुई जो हुन पूरी लाइफ जेका आहे एबनॉर्मल गुज़ारी। त पार्टी जे लाइ असां जूं हिकु मुंहिंजे पूरे ख़ानदान जूं, मुंहिंजी फैमिली जूं, मुंहिंजे वालिद साहब, मुंहिंजी ब्रदर, ऐं ख़ुदि सनम राजपर, ऐं हिकु 2013 जी इलेक्शन में हिकु वोट ॾियण जे ख़ातिर ऐं इलाही तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। सिर्फ़ु मुखालफ़िन जे पोलिंग स्टेशन ते मुंहिंजी वोट दाख़िल हुई, उते वोट ॾियण जे ख़ातिर माना एतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं जो मां ऑन स्पॉट उहे शयूं फ़िलहालु बयानु कंदसि त रोअण अची वेंदा। बहरहाल पोइ बि इंसान आहे, इंसान जो लॻाव जंहिं शइ में हूंदो आहे उहो केतिरियूं बि तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं बर्दाश्त कंदो आहे। बहरहाल हू पंहिंजे एम तां, पंहिंजे जेको हुनजो टारगेट हूंदो आहे, मिशन हूंदो आहे या लॻाव हूंदो आहे, जेका शइ हिकिड़ी शामिलु हूंदी आहे रूह में या ब्लड में, त जीअं जस्ट फैमिली, असां पाण में फैमिली मेंबर्स आहियूं, केतिरो बि पाण में इख़्तिलाफ़ थींदा, विढ़ंदासीं, छा बि थींदो, पोइ बि ब्लड रिलेशन ख़तमु न थींदा। सही। त शायदि माइंड में इहा शइ वेही रही आहे त असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ब्लड रिलेशन आहे।